कंदकोड़ में कबायली जड़न के खात्मे लाइ स्टेप फाउंडेशन पारां बाईपास का प्रेस क्लब ताईं शाइस्ता खोसो की अगवाणी में कारकुननि हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी कबायली जड़ा खत्म करियो जा ज़ोरदार नारा पिण हंया। उन मौके ते स्टेप फाउंडेशन के चेयरपर्सन शाइस्ता बलोच, अब्दुल हनान कलवड़, अब्दुल रहमान चाचड़, वली मोहम्मद भयो, हसन बानो मीरानी रानी, अवान फौजिया सुमरो, दुआ अली भुट्टो, शबीरा नूनारी, निसार अहमद लगारी, तस्लीम कोराई, गुलाम हैदर महर, मोहम्मद अकरम बाजकानी, अब्दुल्ला खोसो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदरि हथ वठी कबायली झेड़ा कराए सिंध जो अमन बर्बाद कयो पियो वञे। हुननि चयो त चाचड़ बिरादरी जे 9 ॼणनि जे क़त्ल ऐं गढ़ी तेगे जे कचे में धाड़ेलनि हथां शहीद थियल पुलिस एहलकारनि जे क़त्ल ते दिली ॾुख पहुतो। पर अफ़सोस जो सिंध पुलिस ख़ासि करे कश्मीर कंदकोड़ जे पुलिस कंहिं बि क़िस्म जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं न वरितियूं आहिनि, जेको अमल मज़मत जोॻो आहे। हुननि वधीक चयो त कबायली झेड़नि जे करे इलाइक़े जो अमन अमान तबाह थियण सां गॾोगॾु तालीम बि तबाह थी वई ऐं मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा किताब खणण बदिरां हथनि में हथियार खणनि था, जंहिंखे जड़ खां ख़त्म करण लाइ सिंध हुकूमत जो अवलीन फ़र्ज़ु आहे। ऐं चाचड़ बिरादरी समेत गढ़ी तेगे जे कचे में शहीद थियल पुलिस एहलकारनि जे वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं।